ख़बर मां नवाबशाह खां नवाबशाह जी अदालत में PMU जी शागिर्दियाणी परवीन रिंद खे हिसाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत केस में नामज़द डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। अहम ख़बर मां ॾियूं पिया। ज़मानत रद्द थियण बाद जाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत मां खिसकी वियो आहे। खे आगाह कयूं पिया। नवाबशाह जी अदालत में PMU जी शागिर्दियाणी परवीन रिंद खे हिसाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत केस में नामज़द डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जी ज़मानत खे रद्द करे छॾियो आहे। ज़मानत रद्द थियण बाद जाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत मां खिसकी वियो आहे। खे आगाह कयूं पिया। नवाबशाह जी अदालत PMU जी शागिर्दियाणी परवीन रिंद खे हिसाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत केस में नामज़द डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। ज़मानत रद्द थियण बाद जाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत मां खिसकी वियो आहे। अहम ख़बर मां ॾियूं पिया। नवाबशाह जी अदालत में PMU जी शागिर्दियाणी परवीन रिंद खे हिसाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत केस में नामज़द डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। ज़मानत रद्द थियण बाद जाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत मां खिसकी वियो आहे। नवाबशाह खां धरती TV न्यूज़ जो ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो लाइन ते मौजूद आहे। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मेडिकल जी शागिर्दियाणी परवीन रिंद वारे मामले जे हवाले सां अॼु जेको आहे थर्ड एडिशनल नवाबशाह जी अदालत जेको आहे सो हिकु जवाबदार हुया, जंहिंमें मुख्य जवाबदार जेको हुयो ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत, उनजी ज़मानत रद्द थी वई। उन हवाले सां तव्हांखे ॿुधायो त उनजो जीअं ज़मानत रद्द थियण जी जेकी मुद्दो आहे त हुन जेको आहे सो अदालत अहाते मां जेको वझ वठी पुलिस खां उहो फ़रार थी वियो आहे। जॾहिं त परवीन रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो जेको मुख्य जवाबदार आहे पुलिस जेको आहे हथ सां जेको भॼायो आहे, जेकॾहिं हिनखे गिरफ़्तार कयो वञे हा त मामिलो हल थी वञे हा। हिन वधीक चयो त मां एहतिजाज कंदी रहंदुसि जेसिताईं मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थींदो। जी ठीकु आहे इम्तियाज़, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।